इन जे लाइ असांखे सख़्त मज़म्मत आहे। असां इन ते भरपूर नमूने सां एहतजाज कयूं था। वापस अची सब हिते मानी खाईंदा। इमरान टीवी चैनल जे तरफों नवाब सरदार खान चांडियो ऐं नवाब ज़ादा बुरहान खान चांडियो जे बंगले ते जेकी पुलिस चढ़ाई कई हुई, अॼु उन बारे में एहतजाज कयो वियो आहे। रईस आफ़ाक करीम चांडियो जी अॻुवाणी में सवे मोटरसाइकिलियूं जेके कंबर जे मुख़्तलिफ़ चौराहनि तो जुलूस जी नज़र अची रहियो आहे, जेको तव्हांखे असांजो इन रैली कढण जो मक़सदु आहे त जेको नवाब साहब जे जेको उनजी जेका इहा साज़िशूं कयूं थी वञनि, उन्हनि जे ख़िलाफ़ जेके उहे जेके मुख़ालिफ़ आहिनि, उन्हनि खे असां इहो ॿुधाए था छॾियूं त हाणे इहे मुख़ालिफ़तूं बंदि कयो। जेको इहो उन्हनि जो इमेज ख़राब कयो थो वञे, इहे ग़लति क़िस्म जी प्रोपेगेंडा करे उन्हनि जो मीडिया ट्रायल कयो थो वञे, बंदि कयो। ऐं असां आला उहिदेदारनि सां पंहिंजो जेको आहे बिलावल साहब खां चीफ मिनिस्टर साहब खां इहा अपील बि कयूं था त ख़ुदा फेयर कयो, जेको बि आहे फेयर इंक्वायरी कयो, ग़लति क़िस्म जी इंक्वायरी न कयो। महिरबानी। आफ़ाक चांडियो साहब जी अॻुवाणी में जेकी नवाब सरदार खान चांडियो पुलिस बंगले ते चढ़ाई कई, उनजी मज़म्मत कजे थी। ऐं रईस आफ़ाक करीम जी अॻुवाणी में सवे माण्हू सवे मोटरसाइकिलियूं ऐं सवे माण्हुनि जी ॿाहुनि में कारियूं पटियूं ॿधल हुयूं, जेकी नवाब सरदार खान चांडियो जे बंगले ते पुलिस चढ़ाई कई हुई। अॼु उन रैली हुई, उन बारे में एहतजाज हुयो, जेको कंबर जे मुख़्तलिफ़ चौराहनि मुख़्तलिफ़ चौकनि तो गुज़री ऐं कंबर भुट्टो चौक ते पहुतो। ऐं भुट्टे चौक बाद प्रेस क्लब आॾो रईस आफ़ाक करीम जी अॻुवाणी में एहतजाज हुयो, जेको स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया हो। ऐं हज़ारे सवे माण्हू मोटरसाइकिलनि ते आफ़ाक करीम चांडियो साहब जी अॻुवाणी में, ऐं जेकी नवाब सरदार खान चांडियो ऐं नवाब ज़ादा बुरहान खान चांडियो वरितो जेकी इहे बंगले ते चढ़ाई कई हुई, ऐं गड़तल वारे बंगले ते इन जी मज़म्मत कजे थी। रईस आफ़ाक करीम चयो आहे ऐं असांजे नवाबनि ऐं असांजे सरदारनि ख़िलाफ़ जेके ही कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि, इहे फौरन तरह ख़तमु कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक इमरान टीवी चैनल तव्हांखे सॼी कवरेज ॾेखारे रहियो आहे इन स्क्रीन ज़रिए। ऐं जेके बि दोस्त ॾिसण वारा आहियो हिन चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, हिन वीडियो खे घणो में घणो शेयर कयो। वॾी महिरबानी।